जी था सब का पहिरियां पाण नालो ॿुधायो पोइ मसइलो ॿुधायो। और मुंहिंजो नालो मोहम्मद सलीम नालो आहे। ॻोठ वलदाद गाबर वेठो आहियां। ज़ात जूणे जो आहियां। जी था छा मसइलो थियो? मसइलो भाऊ इहो आहे, मुंहिंजो भाउ आहे मोहम्मद रफ़ीक, जंहिंखे ईद खां हिकिड़ो ॾींहुं अॻु में पुलिस खणी वई। अब्दुल जब्बार अगम गाॾी उनजी हुई, कार उन सां गॾु एशेशो हुयो, ज़ुल्फ़कार गांगुरो, साबिर लाशारिया ऐं ॿियो ॻोठ में उन सां गॾु रहंदो आहे पुलिस वारो जबार वटि ओताक में हूंदो आहे। बपड़ आहे नालो उनजो यादि न आहे मूंखे, इब्राहिम बपड़, उहो उनजो वांगारा बि वहे थो। मुंहिंजे भाउ खे गुम करे छॾियो अथऊं। हाणे बि मां हेॾो लाशारे थाणे ॾों आयुमि, का बि रिस्पॉन्स नथा ॾियनि, न कोई हिन महिल ताईं मुंहिंजे भाउ खे ज़ाहिर कयो अथऊं। मुंहिंजी मसइलो छा ते थियो आहे, छा ते खणी विया? मसइलो भाऊ इहो थियो आहे त पैसा कुझु रहियल हुया न जबार जा मुंहिंजे भाउ ॾे। ॿनी जा ज़मीन जा अॻ में वरिती हुईंसि, उहा वापसी वरितीसीं, उन ते कब्ज़ो बि करे, उन जा 2-3 रुपया रहियल हुयसि। उनजी बि तारीख़ हुई न को ईद जे ॿिए ॾींहं ते। उन खां अलावा उहे पैसा बैंकियूं बंदि हुयूं, न थी सघिया। भाउ असांजो ॿाहिरि रहंदो आहे, न मोकिले सघियो, त उनजे करे ईद खां हिकिड़ो ॾींहुं अॻु में उनखे खणाए छॾियऊं। हाणे हिन महिल ताईं मुंहिंजो भाउ ज़ाहिर न आहे। आख़िर असां सां एॾो नाजाइज़ी छो था कनि? अब्दुल जब्बार अगम असांजे घर ॾे आयो आहे, असांजी भाॼाईअ सां तहशद कयो, उन सां गॾु इहो एशेशो हुयो, 2 सिपाही गॾु हुयसि। आख़िर असां कंहिंखे दांह ॾियूं, काॾे वञूं? असांजे भाउ खे कुझु बि सुभाणे थियो, उनजो ज़िम्मेवारु जब्बार अगम आहे ऐं जेके पुलिस वारा आया उहे ज़िम्मेवार आहिनि। DIG लाड़काणो, ASP लाड़काणे, असां अपील था कयूं, असां मज़लूम माण्हू आहियूं, असां सां इंसाफ़ कयो वञे।